मूं जेका आयत पढ़ी सूरत तौबा आयत नंबर 40 फरमाए इल्ला तंसुरू फक़द नसरहुल्लाह। जेकॾहिं तव्हां हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदद न कंदव तो तहक़ीक़ उन जी रब मदद कई। हिजरत वारे वक़्त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्को छॾे मदीने वञनि पिया। काफ़िर मक्के में इस्लाम ते हलण न पिया छॾनि, मुसलमाननि खे ॾुखियायूं पिया कनि। तो अल्लाह जे हुकुम सां हुज़ूर हिजरत कई। अल्लाह फरमाए थो रब उन जी मदद कई। इज़ अख़रजहुल लज़ीना कफ़रू, जंहिं वक़्तु काफ़िरनि हुज़ूर खे कढियो। सानी यसनैन इज़ हुमा फिल गार, गार में जॾहिं हा हुज़ूर अबू बकर खे साण करे पंहिंजे बिस्तरे ते सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ियल्लाहु अन्हु खे सुम्हारियो त माण्हुनि जूं अमानतूं ॾेई पोइ तूं अचिजां। जेको बिस्तरे ते सुम्हे उहो बरकत वारो शान वारो, छो त हुज़ूर जे पुठियां जानी दुश्मन थी बीठा। मके जे सभिनी कबीलनि जो हर हिकु माण्हू तयारु थियो माज़ अल्लाह हुज़ूर खे क़त्ल करण जे इरादे सां। हाणे जेको बिस्तरे ते सुम्हे इहा बि बहादुरी आहे। वरी जेको सफ़र में गॾु हले इहो अञा वधीक बहादुरी आहे। हुज़ूर सां सफ़र में गॾु यारे गार यारे मज़ार रफ़ीक़ सफ़र ते अबू बकर सिद्दीक़ गार में लथा। काफ़िर पोयां पीछो कंदे आया, उन्हनि सां पहिरीं बि गॾु गारे सौर ते जॾहिं पहुता त पोइ उन्हनि पहिरीं चयो या त हिन खॾ में गार में या को फ़रिश्तो मथे खणी अॻिते न आहिनि, किलनि पिया काफ़िर में। चई गार में कीअं हूंदा? इन गार खे अलाह साईं मकड़ीअ खे हुकुम कयो सॼो पंहिंजो ॼारो हणी बंदि करे छॾियईं। वरी को पखी आयो जंहिं आना बि लाथा। चई ॿ माण्हू हिन में घिरनि हा त न इहो मकड़ीअ जो घर हुजे हा ॼार हुजे हा, न को पखी लाइ आना। पखी बि उन जाइ ते आना लाहींदो जिते माण्हुनि जो लंघ न हूंदो। जे आना लथल हुजनि हा घिरनि हा त इहो रस्तो खुलियल न हुजे बंदि हुजे। जी तूं बेवकूफ़ अंदरि न आहे। हेठि हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं साईं जन ॿुधनि पिया। हज़रत अबू बकर खे हुज़ूर जो फ़िक्र हो। चई जे मूंखे मारे छॾियऊं त को मसइलो कोन्हे, बाज़ अल्लाह हुज़ूर खे शहीद कयो त दीन इस्लाम ख़तम थी वेंदो। पैगम्बर वियो त नबूअत ख़तम थी वई त इस्लाम जो पैगाम ख़तम थी वेंदो। हुज़ूर जी परेशानी खे ॾिसी इज़ यक़ूलु लिसाहिबी, हुज़ूर पंहिंजे साथी खे चयो, अबू बकर खे चई, पंहिंजे संगती खे चई। साहिब चइबो आहे संगती साथी यार। उनखे चई ला तहज़न, गम न कर, अफ़सोस न कर, परेशान न थी। इन्नल्लाह मअना, अल्लाह असां सां गॾु आहे। पर हज़रत अबू बकर में तबई ख़ौफ़ हो त मथां बीठा आहिनि, हेठि लहण में देरि कान्हे का, हथियार सभु शइ उन्हनि वटि गॾु, असां वटि कुझु बि कोन्हे। फ़अंज़लल्लाहु सकीनतहु अलैहि, अल्लाह चए थो त मूं हज़रत अबू बकर जे दिलि ते सुकून, पोइ हुनखे घबराहट न ईंदी। रब जे तरफ़ां जे सुकून ताईं इत्मिनान नाज़िल थिए, को परेशानी न थिए। हाणे इन आयत में हुज़ूर जे यारे गार रफ़ीक़ सफ़र सैयदना अबू बकर जो शान हो। इन में अहम नुक्ता कहिड़ा मिलिया त रसूलुल्लाह खे अल्लाह ते एतमाद जो चई ला तहज़न इन्नल्लाह मअना, सुणा गम न कर अल्लाह गॾु। ॿियो नुक्तो इहो थियो त हज़रत अबू बकर जो लक़ब अल्लाह साहिब दोस्त यार करे हुज़ूर खे ॾिनो, तुंहिंजो दोस्त इहो अथई, साथी इहो अथई, यार इहो अथई। अबू बकर जो शान हिदायत में थियो त अबू बकर खे अल्लाह साईं हुज़ूर जो साथी सॼो, संगती सॼो। हाणे तव्हांखे जो कंहिं वॾे माण्हूअ जो को संगती चए त तूं हुनजो यार आहीं त केॾो ख़ुशि थी पवंदो। पंहिंजे क़ौमी सरदार चीफ सरदार रईस जो यार सॼे केॾो ख़ुशि थींदो। ऐं टियों इहो त अल्लाह जी मदद हूंदी आहे माण्हुनि ऐं क़ौम थी का बि ॻाल्हि आहे। हुयो केरु बि गॾु कोन्हे, हेॾे वॾो काफ़िरनि जो सभिनी जो कबीलनि जो गॾियल कठ, पर हुज़ूर खे कुझु बि न करे सघे। फिज़ाए बदर पैदा कर, फ़रिश्ते उतर सकते हैं कतार अंदर कतार भी। हींअर अल्लाह जी मदद हींअर बि थी सघे थी, बशर्ते कि असांखे अल्लाह में यकीन हुजे।